शुगर जो मर्ज़ पाण त मोतमार आहे ई, पर मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी जड़ पिणु हूंदो आहे। शुगर जे मरीज़नि खे रत में शुगर जो मिक़दार ज़ाब्ते में रखण लाइ पंहिंजे खाधे खुराक जो घणो ख़्यालु करणो पवे थो, पर हिकु क़दीमी चीनी तरीक़ो इन लाइलाज मर्ज़ जे इलाज लाइ कुंजी साबित थियो आहे। माहिरनि जी हिक रिपोर्ट में चयो वियो आहे त अंब जे वण जा पन सदियुनि खां दम ऐं शुगर जे इलाज लाइ इस्तेमाल कया पिया वञनि। अंब जा पन ज़रूरी विटामिन ऐं न्यूट्रिशन सां भरपूर हूंदा आहिनि, जेके शुगर जे मरीज़नि लाइ इन मर्ज़ खे ज़ाब्ते में रखण सवलो बणाइनि था। रिपोर्ट मूजिबि इन्हनि पननि में मौजूद एक्सट्रैक्ट इंसुलिन जी तैयारी ऐं ग्लूकोज़ जी विरासत खे बहितर बणाईंदो आहे, जॾहिं त ब्लड शुगर लेवल खे बहितर तरीक़े सां मुस्तहकिम करे थो, जंहिंजे करे सिहत लाइ नुक़सानकार कोलेस्ट्रोल जी सित बि घटिबी आहे। इहे पन शुगर जी अलामतुनि जहिड़ोक घणे क़दुरु राति जो पेशाब अचण, वज़न में गैर इम्कानी लाथ ऐं नज़र घटिजण वग़ैरह खां बि बचाईंदा आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त जेकॾहिं कंहिंखे शुगर जो मर्ज़ न बि हुजे त इहे जादुई पन सिहत जे हवाले सां उन लाइ बि फ़ाइदेमंद साबित थी सघनि था, जंहिंजो सबबु उन्हनि में मौजूद एंटीऑक्सीडेंट्स जो घणो मिक़दार आहे, जेको जिस्म मां ज़हरीला मादा ख़ारिज कंदो ऐं एलर्जी खां तहफ़ुज़ ॾींदो आहे। इन लाइ 10 खां 15 पन पाणीअ में उॿारियो ऐं सॼी राति उन्हनि खे ईअं ई छॾे ॾियो। सुबुह जो नाश्ते खां अॻु उनखे चांहि वांगुरु पी छॾियो। इन्हनि पननि जे काढ़े खे 2 खां 3 महीननि ताईं वापराइण सां शुगर जे मर्ज़ में वॾी लाथ ईंदी आहे। इहे पन रत में शुगर बरक़रार रखण जो बहितरीन ज़रियो त आहिनि, पर तंहिं बावजूद बि ईअं नाहे त फौरी तौर ते दवा खाइण बंदि करे छॾिजे।